नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार करण जे लाइ इंडिया जी आज़ादी जे ॾियारे ते कारो ॾींहुं मल्हायो वियो। खिपरे जे शहीद चौक ते मुख़्तलिफ़ सरकारी स्कूलनि जे उस्तादनि पारां एहतजाज कयो वियो ऐं इंडिया जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। पाकिस्तान ज़िंदाबाद, कश्मीर बनेगा, पाकिस्तान जा ज़ोरदार नारा हंया विया। रैली जी अॻुवाणी उस्ताद मोहम्मद रफ़ीक राजपूत, उस्ताद मोहम्मद अमजद बेग, उस्ताद मुनीर अहमद लिगारी, उस्ताद धनराज, उस्ताद किशोर ऐं ॿिया करे रहिया। इन मौक़े ते इन्हनि चयो त कश्मीर सां ज़ुल्म बंदि कयो वञे। हिकु ॾींहुं कश्मीर पाकिस्तान बणिजंदो। इंडिया जी आज़ादी जे ॾियारे ते पूरे पाकिस्तान में कारो ॾींहुं मल्हायो वियो आहे। असां पाकिस्तानी कश्मीरियुनि सां हर ॾुखे मोड़ ते गॾु आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।